नादिर मीरपुर ख़ास डिवीज़न में सिंध बार काउंसिल की चूंडनि ते वोटिंग जो अमल हलंद रहा है। वधिक तफ़सील मालूम कयूं दा मेरहान टीवी के रिपोर्टर तालिब शहर का। जी तालिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मीरपुर ख़ास सांगड़ उमरकोट ऐं थरपारकर जे सिंध बार काउंसिल जे ॿिनि सीटुनि जे चूंडनि लाइ वोट जो अमल जारी है। उम्मीदवार में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि। रिवायती हरीफ फ्रेंड पैनल ऐं यूनाइटेड इंडिपेंडेंट पैनल जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि। त जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जंहिंमें 1515 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा, जॾहिं फ्रेंड्स पैनल ऐं यूनाइटेड इंडिपेंडेंट पैनल जा उम्मीदवार जंहिंमें मीरपुर ख़ास जी सीट ते वकील मोहम्मद हाशिम डिगारी ऐं फ्रेंड पैनल पारां सां मुक़ाबले में मुमताज जरवार में मुक़ाबलो थी रहियो आहे। जॾहिं सांगड़ जी सीट ते यूनाइटेड इंडिपेंडेंट जे वकील नंद कुमार गोतलानी ऐं फ्रेंड पैनल जे वकील अल्ताफ हुसैन जूने जे विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। मुक़ाबले चूंडनि में मीरपुर ख़ास बार जा 740, थरपारकर जा 133, उमरकोट जा 150, सांगड़ जा 383, टंडवादम बार जा 78, शाहदादपुर जा 76 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। जी तालिब बाबा जी मेहरबानी।